अल्हम्दुलिल्लाह त आगे न त ये असा बददा से धागे से। हे दोस्तों ॾिसो था, वाह हे बच्चो था जाई में वाकई में हे कबूतर भी आए, बच्चो भी हिकिड़ो अंडो भी मथे पाण हलंदासीं ऐं सॼो माहौल तव्हांखे ॾेखारियो। हे सेटअप ज़फर भाई जो ऐं हे साईं छा छा सामान हे साईं हैंड फ्री। अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? उमेद त बिल्कुलु ठीकु हूंदा। मां आहियां तव्हांजो पंहिंजो दोस्त तारिक बोज़दार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सलाम सिंध कश्मीर खां कराची ताईं असांजो यूट्यूब चैनल सलाम सिंध जे नाले सां। दोस्तों असां मौजूदु आहियूं कराची में ऐं अॼु जो व्लॉग कयूं था शुरू। अॼु जो मज़ेदार व्लॉग तव्हांखे ॾाढो पसंदि ईंदो ऐं मूंसां गॾु गॾु रहिजो। अॼु अफ़्तारी किथे कयूं था उहो बि तव्हांखे ॾेखारींदोमांव ज़रूरु। ऐं अॼु तव्हांखे हिकिड़ी शइ ॾेखारियूं था, असां सां गॾु बि आहे दोस्त सां प्यारो भाउ ज़फ़र भुट्टो साहिबु ऐं USA खां काफ़ी तक़रीबन 3-4 महीना थी विया आहिनि हिते आहिनि। सो हे कबूतर पालिया अथई शौक़ु, उहो बि तव्हांखे ॾेखारींदुमि। माना अॼु हे जेको हे सॼो तव्हांखे बैकग्राउंड सॼो माहौल नज़रे थो न, हिन में कुझु न कुझु आहे जेको सभु कुझु अॼु तव्हांखे ॾेखारींदुमि। पहिरियों ज़फ़र भुट्टो साहिब सां तव्हांखे मिल रहिया आहियूं। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, कहिड़ा हाल आहिनि तारिक बोज़दार साहब? ख़ुशि साईं, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह त आगे न त ये असा बददा से धागे सां। सही हाणे वा जदीद कम क्विक सर्विस थी वई आहे, टेप सां ॿधूं था। सही 3-4 ॾींहं इहे ॿधियल हूंदा आहिनि। हा दाणो बाणो खाईंदो, ॿुधे हिरंदो, जॻह ॾींदो, सुहिणो थींदो। वाह, ॿुधे इहो थोरो ॿुधायो तव्हांखे शौक़ु कीअं थियो? हे ख़र्चे ॾाए सामान, हे झिड़कियूं, हे पखियूं। यार पखियुनि सां मुंहिंजी न शुरू खां वठी मोहबत आहे, का अॼु जी न आहे। अच्छा, मांखे मज़ो ईंदो आहे। हाणे त शाम आहे न, वेठा आहियूं चिटचाट माना चिरा चाट या खाइनि था, भलो लॻंदो आहे कबूतरनि खे ॾिसी या पखियुनि खे ॾिसी न। इहे असां ॻोठ में ॿुधंदा आहियूं, तव्हां कराची में ॻोठ कयो वेठा हो। हा चई थो सघे। ऐं प्लस में इहो आहे, हे काफ़ी माण्हू चवंदा आहिनि यार हिननि खे बंदि कयो थिए। हे भाऊ फालतू वारा आहिनि लबड, हे हू न आहे न जंगली त झंग में छॾियो। अच्छा, हे फालतू आहे। फार्मी कुकड़ियूं जीअं कीअं हूंदियूं आहिनि, हिकिड़ियूं देसी असीला हूंदियूं आहिनि न, सही जंगली कुकड़ झंग कुकड़ हूंदी आहे। सही। पर हिकिड़ी माण्हुनि ठाहियूं फार्मी, उहे खाइण पीअण जे हाणे लाइ। तव्हां वटि कहिड़ियूं कहिड़ियूं हे जेके आहिनि न बर्ड्स आहिनि हिते? मां वटि पा लबड आहिनि, कबूतर आहिनि। हे कबूतर ॾाढा थोरा थी यार। अच्छा, बुधा फेस थी, मथियों इन जी चूंबा अखियूं ॾिसो, हा हेठियों वरी ॿियो थी चाइना जो थी। दोस्तों तव्हांखे ॾेखारियां, ज़फ़र भाई चए थो अंग्रेज़ी कबूतर। हे दोस्तों ॾिसो था कहिड़ो बंद। अच्छा सॉरी। हे दोस्तों ॾिसो था, हे आहिनि चोंब, ॾिसो दोस्तों हिननि जा। ऐं ॿियो त वरी हिननि जूं अखियूं बि माना अलाए कहिड़े क़िस्म जूं आहिनि। हा न, वाह ज़बरदस्त यार, तमामु बहितरीन। हे माना हिननि खे ॿाहिरि न कढंदा हो? कढंदो आहियां। अच्छा अच्छा, इहो छा जे लाइ माना पंहिंजे हाली फ़िलहाल इहो नई सेटिंग थी आहे न। अच्छा हेठि के अंडा आहिनि, इहो ॾिस इन जो वरी सीने ते गुल आहे। सही। इहो खोले ॾेखार, हे यारो सीने ते दोस्तों हिन जो गुल अथव। हे माना वॾो छो आहे एॾो? हे या इहे पर वॾा अथव? सही चओ था। सही। हे चिड़ाक लॻे थो कबूतर। हा हिन खे परेशानी घणी आहे। दोस्तों अॼु असां हिते मौजूदु आहियूं। हे बि ॾिसो था, हे लव बर्ड्स, हे तव्हांखे नज़र था हूंदा, ख़ूबसूरत ख़ूबसूरत माशाल्लाह। ऐं मां बि हिते मौजूदु आहियां। हे ॾिसो था हिननि जो आवाज़ु, छो जो हे माण्हू खे नए खे ॾिसंदा पोइ हिननि खे थींदी आहे परेशानी। ऐं हिन में बि आहिनि कुझु कुझु दाणा। हे बंदि आहे ऐं हिन में वरी कबूतर जेकी तव्हांखे, हे अंडा बि आहिनि दोस्तों हिकिड़े किथे आहिनि? हेॾे बच्चा न आहिनि, अना आना आहिनि। हिन खे परे कयां न भाई, चेक पाए पोइ न भाउ। हे दोस्तों ॾिसो था, वाह हे बच्चो था जाई में वाकई में। हे कबूतर भी आए, बच्चो भी हिकिड़ो अंडो भी था। वाह साईं वाह। ऐं ॿी हिकिड़ी शइ तव्हांखे दोस्तों ॾेखारियां, ज़फ़र भाई हिते हे ॾिसो था पोइ हिते हिन में ठाहियो आहे स्टूडियो।
वो भी तव्हांखे ॾेखारियां थो। अॼु मां मौसम अॼु माशाल्लाह लॻी पई आहे कराची जी। असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं। तालो बंदि आहे, सो हे खोलियूं तालो, उन खां पोइ तव्हांखे ॾेखारियां। ऐं हे सॼो सिस्टम ज़फ़र भाई जो हिते माना ॻोठ कयूं बीठो आहे हिते, माना कराची में ॻोठ। वाह हल, छा यादि कंदा आहियो दोस्तो। अॼु व्लॉग त आख़िर ताईं ॾिसिजो। ऐं हे माशाल्लाह ख़ूबसूरत ख़ूबसूरत कबूतर। ऐं अॼु तव्हांखे स्टूडियो पहिरियां घुमायां, पोइ वरी हेॾे मथे बि हलंदासीं। सॼो माना तव्हांखे अॼु ॾेखारींदुमि हिनजो जेको आहे सेटअप। हे स्टूडियो हाणे नओं तयारु थी वियो आहे दोस्तो। हे ॾिसो था सभु सिस्टम। हे साईं AC बि हिकिड़ी लॻियल आहे हिते। हे ज़फ़र भाई सॼो सिस्टम। हे प्रोजेक्टर, हे LCDयूं वग़ैरह। हे साईं पंहिंजो छा चवंदा आहिनि लैपटॉप। हे चेयर, जीअं हाणे मां हिते चेयर ते वियां। हे ग्रीन स्क्रीन पोयां माशाल्लाह बहितरीन तरीक़े सां। ऐं हे सॼो स्टूडियो। हे हाणे आवाज़ डबलिंग में दोस्तो अचे थो जेको, उहो सेटअप कराईंदो ज़फ़र भाई। चयो आहे दिन के जेको सेटअप करायूंसि था, छाजे लाइ जो आवाज़ इहो जेको आहे डबलिंग में माना न अचे। हे हिते फॉर्म वग़ैरह लॻंदी हिते भितनि खां चारो तरफ़। हे ग्रीन स्क्रीन जे करे त तव्हां हिन खे क्रोमा की में इस्तेमालु करे सघो था। हे कुझु सेटअप। ऐं हे AC बि लॻियल आहे, अगरि तव्हां AC जो मज़ो वठो। ऐं हिन में डबल दरवाज़ा हिन जे करे त छो जो हे ॿाहिरां जेके परंदनि जो आवाज़ वग़ैरह उहो अंदरि न अचे। हिकिड़ो दरवाज़ो हे आहे, हिकिड़ो हो शीशे वारो। हे साईं ॾिसो था, हे शीशो माना मेकअप वेकअप हिते कोई बि करे त उहो बि करे सघे थो। हे वरी शीशो हिन जे करे ॾिनई त माना ॿाहिरां को माण्हू हितां ॾिसी सघे त मिसाल को लाइव वग़ैरह या काई बि शइ थिए थो हेॾां, उहो बि तव्हां हिते करे सघो था। ऐं हाणे पाण ॿाहिरि हलंदासीं। हे सेटअप तव्हांखे मां ॾेखारियो। हे पाण दरवाज़े खे ॾींदासीं। हाणे तव्हांखे मां मथे बि थोरो घुमाए ईंदुमि सॼो मॉल। ऐं पहिरियों मथे घुमण खां पहिरियों हे कुझु गुल वुल बि तव्हांखे ॾेखारियां। हे ॾिसो था माशाल्लाह ख़ूबसूरत ख़ूबसूरत। पहिरियों जेके मां आयो हुउमि हिते माना न हुया, हे नंढा नंढा हुया। हे साईं नाज़बू, हे साईं माशाल्लाह वाह वाह ज़िंदाबाद। तमामु बहितरीन माना सेटअप हिते ठाहे वेठो आहे ज़फ़र भाई। पाल्टो आहे छा? हे छा आहे? हे यारो गुल। अच्छा सही माशाल्लाह तमामु बहितरीन। हे ॾिसो था दोस्तो। हाणे पाण हलंदासीं मथे। तव्हांखे मथे सेटअप बि ॾेखारियां थोरो। मथे हिननि जेको आहे न वरी इहो आहे त राइस जो सेटअप कयो, माना जीअं रहण वग़ैरह हेॾे होॾे। ऐं हे साम्हूं हिते हुन में बि आहिनि कुझु पखियूं बर्ड्स आहिनि। ऐं हे स्टूडियो। अच्छा हे चाइना वारा साईं, चाइना जा गेरा। अचो त तव्हांखे चाइना जा गेरा ॾेखारियां। हे ॾिसो वाह यार ज़बरदस्त, वाक़ई में नंढड़ा थी। हे गेरड़ी थी। सवली सिंधी में असां पाण सर चवंदा आहियूं गेरी, नंढी गेरी है ना। ऐं हे साईं कबूतर ॾिसो माशाल्लाह वाह। अच्छा हे दोस्तो ॾिसो तड़ करनि था हाणे इंजॉय। हे माना हिननि जे लाइ स्विमिंग पूल आहे वाह साईं वाह ज़बरदस्त। हे साईं माशाल्लाह सॼो सेटअप तव्हांखे घुमायो। हाणे पाण हलंदासीं मथे सर मां थोरो थोरो थी वञे मथे खां तव्हांखे व्यू बि ॾेखारियां। सो हाणे मथे पाण हलंदासीं ऐं सॼो माहौल तव्हांखे ॾेखारियां न। वाह हे माशाल्लाह माना रूम वग़ैरह सिस्टम। ऐं असां जेकी माना मुंहिंजी ख़ासि करे रहाइश तव्हांखे उहो बि ॾेखारे छॾियां। हे साईं माशाल्लाह ॾिसो था। हे सेटअप साईं मथे थियल आहे ज़फ़र भाई जो। ऐं हिते माना हे खट वग़ैरह हिन जे करे बेड न रखायूं त भई ॻोठाणो माहौल हुजे। हे खट ऐं रिलियूं माशाल्लाह ॻोठाणियूं। ऐं असां जेको आहे हिते रहाइश पज़ीर आहियूं फ़िलहालु वक़्त लाइ। एसिडी बि लॻियल आहे मथे। ऐं इहे आहिनि हाल अहवाल। इंशाल्लाह अफ़्तारी बि कंदासीं। अॼु जी अफ़्तारी बि ज़फ़र भाई सां गॾु हूंदी। ॿाहिरि हाणे हलंदासीं इंशाल्लाह। अॼु जी अफ़्तारी जेको आहे उहो ज़फ़र भाई सां गॾु। मां चयो कराची खे विज़िट कयूं, कराची खे माण्हू थोरो इंजॉयमेंट करे।
हे ॾिसो था माशाल्लाह। हाणे हेठि लही हलूं था पाण ॿाहिरि खां व्यू। जी दोस्तों, अॼु अलहमदुल्ला 7 रोज़े जी अफ़्तारी कईसीं ज़फ़र भुट्टो भाई जे जेको आहे न घर। सो अलहमदुल्ला ये जेको आहे स्टूडियो में हिन वक़्तु मां वेठो आहियां। राति जो टाइम आहे, कराची जा मज़ा वठूं पिया दोस्तों। जीअं त तव्हांखे पाण खे ख़बर आहे त कश्मीर घोटकी ऐं हिन खां अलावा अगरि असां शिकारपुर जी ॻाल्हि कयूं त हालात तमामु बिगड़ियल आहिनि। सो मां हिन वीडियो जे ज़रिए हिकिड़ी मैसेज ॾींदुमि तमामु दोस्तनि खे, नौजवाननि खे, त शाम जे ॿाहिरि में जेको आहे आवारापन न कयो, ॿाहिरि न निकिरो। छो जो ॾिसो त हालात ख़राबु लॻा पिया आहिनि। पोइ वरी तव्हांजी फैमिली परेशान हूंदी, सॼी तव्हां पाण परेशान हूंदो। ऐं मां दोस्तनि खे इहो ई चवंदुमि त पंहिंजे शाम जो 5-6 खां पोइ वरी हरू निकिरण जो कमु न आहे, माण्हू घर हुजे। असां हिन जे करे कराची आया आहियूं, पंहिंजो सोणी सिंध, पंहिंजे सोणी सिंध शहर कराची आया आहियूं फ़िलहालु वक़्त लाइ। ऐं हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि मां अर्ज़ु कंदुमि, ख़ासि करे हिन वीडियो जे तवाज़ुन सां सैयद मुराद अली शाह साहिब खे। असां सिंध जो वज़ीर आला अलहमदुल्ला 3-4 बार आहे वज़ीर आला साईं थिए थो। साईं खे इहा गुज़ारिश कंदासीं साईं, हे नोगो एरिया बढ़ियल आहिनि, 3-4 ज़िला आहिनि, 3 ज़िला आहिनि टोटल। इहे 300-400 धड़ियल हूंदा, तव्हां खां इहे कवर कोन था थियनि। महिरबानी कयो यार, कवर कयो हिननि खे। IG सिंध पुलिस, माना पुलिस त ईअं आहे, माना ईअं सम्झो हिननि 3 ज़िलनि में पुलिस जी त का ॿुध बि कोन्हे, अलाए छो। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, ॾींहुं राति न का ॾींहुं ख़ाली आहे त न का राति ख़ाली आहे। इहे चोरियूं, धाड़ा पुर, अगवा, अफ़सोस आहे। सो मुराद अली शाह साहिब खे अर्ज़ु कंदुसि त साईं ॿियो सभु कमु तव्हां कयो, असां ॾिठोसीं, अलाह साईं तव्हांखे वधाए। असांजे लाइ तव्हां क़ाबिल एतिराम आहियो, तव्हांजा सुठा कम बि थियल आहिनि, असां तव्हांजे सुठे कम खे बि एप्रिशिएट कयूं था। पर शर्त इहो आहे त हाणे महिरबानी करे हिन धाड़ियल कल्चर खे ख़तमु कयो, को तरीक़ो अहिड़ो को अपनायो। माहौल ॾिसो था ख़राबु थींदो पियो वञे। सो तव्हां हुकूमत में हाणे आया हो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, तव्हां पढ़िया लिखिया आहियो, धाड़ियल कल्चर ख़तमु कयो। हाणे नौजवाननि जी इहा जेको आहे तव्हांखे हिकिड़ी गुज़ारिश आहे। सो अॼु जो व्लॉग उमेद त तमामु सुठो तव्हांखे वणियो हूंदो। सो हे सेटअप ज़फ़र भाई जो, ऐं हे साईं अलाए छा सामान, हे साईं हैंड फ्रियूं, हे सामान। ज़फ़र भाई वटि बि हिकिड़ी कैमरा आहे, हीअ वारी जेकी DJI जी आहे। हे पाण वारी बि DJI जी आहे, पर हे वरी ॿिए तरीक़े जी आहे। हे ॾिसो था, पाण बि हाणे अहिड़ी वठंदासीं अॻिते। सो हाणे हिन खे सेल कंदुसि DJI खे, जेकी मूं वटि आहे, जेकी हिन वक़्तु हिन कैमरा सां रिकॉर्ड कयां पियो, हिन खे सेल कंदुमि। हाणे मोबाइल वरितीसीं, हाणे जेको आहे न मोबाइल त आहे पाण वटि Vivo V29 जेकी नई आई। हाणे वरी मां 29 वठी आयो आहियां दोस्तो, वरी 3 अची वई। हाणे हालत ॾिसो। हे ज़फ़र भाई जो स्टूडियो माशाल्लाह तयारु थी वेंदो कुझु ॾींहंनि में इंशाअल्लाह ताला। वरी कम खे अॻिते वधाईंदासीं। भाउ खे ॿुधाईंदो हलां दोस्तनि खे हिकिड़ी ॻाल्हि, त हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कंदा हलो। जेके दोस्त असांखे ॾिसो था, ॿुधो था, इंशाअल्लाह इंटरव्यू जेको आहे हिकिड़े माण्हू खां वठंदुसि इंशाअल्लाह। उहो तव्हांजे लाइ ईअं सम्झो त हिकिड़ी सरप्राइज़ आहे। हाल फ़िलहालु उहो न ॿुधाईंदुमि त कंहिंखां इंटरव्यू वठंदुमि। हिन कैमरा जो इहो कमाल आहे, ॾिसो था हाणे सॼे कमरे खे हो करे थो कवर। हे ॾिसो हाणे वॾो हाल आहे हे कमिरो, आवाज़ बि डबलिंग में अचे थो। ज़फ़र भाई खे चयो त मां चयो इन में फॉर्म वॉर्म हणाएसि, AC त आहे VIP, फॉर्म हणाईंदुसि न पोइ कमु थींदो हिन जो ओके। जे फॉर्म न लॻल हूंदो त पोइ कमु हिन जो जेको आहे आवाज़ ईअं डबलिंग में ईंदो पियो। सो इंटरव्यू लाइ जेको आहे हे हाणे चार्ज थिए पियो, माइक चार्ज थिए पियो। सो माइक चार्ज थिए त पोइ वरी इंशाअल्लाह इंटरव्यू वठंदासीं कुझु दोस्तनि खां। ऐं हे वारी जेकी आहे पंहिंजो प्रोजेक्टर आहे माशाअल्लाह। जेके दोस्त असांखे ॾिसनि था, सलाम सिंध यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो वधि खां वधि। ऐं जेके दोस्त असांखे नवां ॾिसो था हिन वीडियो खे शेयर बि करे छॾियो। सिंधी भाइर आहियूं, सिंधियुनि खे सपोर्ट कयो वधि खां वधि। सो हाणे मां तव्हां दोस्तनि खां इजाज़त बि वठंदुमि इंशाअल्लाह। जिते बि हुजो ख़ुशि हुजो। ऐं ज़फ़र भाई ॿाहिरि वेठा आहिनि, मां वरी अंदरि आहियां। सो इंशाअल्लाह ताला वरी मुलाक़ातूं थींदियूं रहंदियूं। ज़फ़र भाई सां तव्हांजी लास्ट मां मुलाक़ात करायां, हलूं था ॿाहिरि, ॾिसूं त फ्री आहे त पोइ तव्हांजी हुन सां मुलाक़ात बि करायां थो मां।
तो जी दोस्तों असां सां गॾु आहिनि असां प्यारो भाउ ज़फ़र भुट्टो साहब। असां कराची में हिन वक़्तु मौजूदु आहियूं ऐं मां आहियो आहियां ज़फ़र भाई वटि। ज़फ़र भाई रोज़ा कीअं हलनि पिया माशाल्लाह, ऐं छा चवंदा आहियो मुंहिंजे व्लॉग में? अल्हम्दुलिल्लाह साईं, रोज़ा बहितरीनु हलनि था पिया ऐं अलाह जी महिरबानी आहे, रब पाक हिमत ॾिनी आहे। अलाह पाक हर कंहिंखे साईं रोज़नि जे महीने जी बरकतूं नसीब फरमाए। बाक़ी चिराट ॿुधो था उहो हिन जे करे त लाइट खुलियल आहे, लाइट जीअं बंदि कंदुमि ख़ामोश थी वेंदा। अच्छा, ये पखी माना लाइट जे करे ये जेके न हो करनि था, हा ॻाल्हाइनि था पिया, चिड़ाहट पाण में ॿोलियूं ॿोलनि था पिया। सही। ऐं हिन खां अलावा साईं हाणे जीअं रमज़ान जो महीनो आहे न, रमज़ान जे महीने में हीअं सम्झो बोनस ईंदो आहे न, जीअं सही बोनस आहे नेकिन जो। माशाल्लाह। असांखे पाण हफ़्तो 10 ॾींहं 8 ॾींहं थी विया आहिनि ख़ैर सां, अल्हम्दुलिल्लाह अलाह जा एहसान आहिनि। ख़बर ई न पई, अॻ में चऊं पिया रमज़ान रमज़ान, हाणे अॼु 7वीं अफ़्तारी पाण कईसीं। 8हों शुरू थी वियो न, बिल्कुलु। भई 8हों शुरू थी वियो त भाउ मुंहिंजा ॾिसो, मुंहिंजे वातो हिकु शइ निकिती हुई त भाउ जेतिरो तव्हां खां थी सघे, सही जेतिरो तव्हां खां थी सघे, ॿुधव, सही जेतिरो तव्हां खां थी सघे तव्हां नेकी कयो, ॿिए जी मदद कयो, अलाह जी राह में ॾियो, जेतिरो थी सघे न ॿिए जी मुश्किलात खे दूर करण जी कोशिशि कयो। उन में इहो बि आहे, रस्ते वेंदे को पिथर पियो आहे न, सही उन पिथर खे सही आहे, बसि हले बसि को मसइलो। सही, उन पिथर खे परे करण बि न सदका जारी आहे। ज़बरदस्त। ज़रूरी न आहे त पैसा ॾियूं, इफ़्तारियूं करायूं या कुझु बि न बाबा, जेतिरो थी सघे तव्हांजी नियत साफ़ हुजे, क़बूल करण वारो, उनजो सिलो ॾियण वारो रब जी ज़ात आहे। ऐं हिन खां अलावा साईं हिन दुनिया में न केरु कंहिं मां ख़ुशि न आहे। जंहिं माण्हू खे जेतिरो मिलियो बि आहे न, तॾहिं बि चए थो थोरो अञा हुजे। सही, इहा इंसानी फितरत आहे, कुदरत जो कानून आहे। असां साईं रब जा शुक्र अदा कंदा आहियूं, रब एतिरो नसीब कयो आहे, सुठो पायूं था, सुठो खाऊं था, सुठो घुमूं था, हिन खां वधीक अञा रब छा ॾे। बिल्कुलु साईं। ठीकु आहे, तव्हां बि साईं कोशिशि कयो, नेकी कयो, नियत साफ़ हुजे, कंहिंमें उम्मीद या कंहिंमें लालच न रखो। तमामु बहितरीनु ज़फ़र भाई। ज़फ़र भाई हिकु सुवालु आहे तव्हां खां पुछा कंदुसि त हे 3 जेके ज़िला आहिनि ख़ासि करे सिंध में पंहिंजा, कश्मीर थी वियो, घोटकी ऐं शिकारपुर, इन्ही में जेको आहे न धाड़ेलनि पारां माण्हुनि खे अॻवा करणु, फुरूं धाड़ा वधी विया आहिनि, हिन जे हवाले सां तव्हांजो छा मैसेज हूंदो धाड़ेल भाइरनि लाइ? उहे बि असांजा भाइर आहिनि। यार उन्हनि खे त मां पहिरियों बि पंहिंजे वीडियो कुझु ठाहिया अथमि, सही, उन्हनि खे गुज़ारिश कई अथमि, सही हथ ॿधी उन्हनि खे गुज़ारिश कई आहे। हिकु त ॾिसो अॻे ई महांगाई वधी वई आहे, माण्हू इंसान जूं ख़्वाहिशूं एॾियूं वधियूं वयूं आहिनि त इनकम जे हिसाब सां पूरत नथी पए पई। सही, ॿियो रमज़ान जो महीनो, सही उनखे तव्हां पंहिंजे पाण खे उन जॻह ते रखी ॾिसो, कंहिंजे मामड़ जो बचिड़ो अगरि कोई वञे थो या तव्हांजो पंहिंजो ई जिस्म को फैमिली जो फ़र्दु अगरि ईअं बीमार थिए थो या ग़ाइबु थिए थो या कंहिं तकलीफ़ में अचे थो, त ईअं सम्झो पूरो ख़ानदान टेंशन में अची वेंदो आहे, तकलीफ़ में अची वेंदो आहे। बिल्कुलु। असांजी सिर्फ़ु आङुर में या मथे में ई सूरु हुजे न, त असांजे पूरे बुत में वजूद में मज़ो न ईंदो आहे। सही था। बराए महिरबानी अदा ख़्यालु कयो कुझु, ठीकु आहे। रब ते यकीन रखो, मुश्किलातूं जाते काथे आहिनि। हाणे मूंखे अगरि मुश्किलात आहे, मूंखे का शइ वठणी आहे, पोइ छा मां कंहिंखे अॻवा कयां, कंहिंखे तकलीफ़ ॾियां? तकलीफ़ ॾेई तव्हां माल वठो था या कुझु बि वठो था, उहो घणा ॾींहं हलेव थी? उहा शइ केतिरा ॾींहं हले थी? बिल्कुलु एतिरा ॾींहं, पर उनजे बदिले में तव्हां तकलीफ़ ॿियनि खे केतिरी ॾियो था। इन जे करे कुझु ख़्यालु कयो, सब्रु कयो, रब तव्हांजो बि भलो कंदो। ॿी ॻाल्हि मां हिते इहा चवंदुमि, खुदारा खुदारा खुदारा, ग़ुलामी खां निकिरो, ज़हनी ग़ुलामी खां निकिरो। अॼु उहो दौरु न आहे त भाउ मुंहिंजा छड़ो हिकिड़ी ज़ात रहंदी, हिकिड़ी ज़ात रहंदी, उहा आहे रब्बुल आलमीन। असां पाण इंसान पाण में विड़ी छिता थिया आहियूं,
थोरी थोरी ॻाल्हियुनि ते खूनारे दी खाना जंगियूं कयूं वेठा आहियूं, रस्ता बंदि कयूं वेठा आहियूं। हाणे तव्हां इहो ॾिसो न, हिन में अॼु जे दौर में इन टिनी ज़िलनि में सही उहो पंहिंजे आहे हिते। ॿियो आहे साईं कानून नाफ़िज़ करण वारा इदारा। सही अमेरिका में मां तव्हांखे ॾेखारींदो आहियां न, या ॿियनि मुल्कनि में ॾिसो न, उते जेको कानून नाफ़िज़ करण वारा इदारा आहिनि न, उहो पंहिंजो फ़र्ज़ु न सच्चाई सां अदा करनि था। माज़रत सां असांजे मुल्क में न बसि कानून न आहे, बाक़ी सभु कुझु आहे। हर को पंहिंजे सिर पाण बादशाह लॻो पियो आहे। कानून नाफ़िज़ करण वारनि खे गुज़ारिश आहे त भाउ किथे को मसइलो आहे त रिस्पॉन्सिबिलिटी ओन कयो हिन शइ खे। बिल्कुलु अगरि मां हितां जो SP आहियां न, त हितां जो मां ओन कयां। सपोज़ मां प्रेसिडेंट आहियां पंहिंजी हिन जॻह जो, हिन जॻह ते अगरि मुंहिंजे पखियुनि सां को ज़ुल्म थींदो त मां जवाबदेह आहियां। बिल्कुलु मूंखे सही इहा ओन करणु खपे त हिननि जो पाणी, हिननि जो दाणो, हिननि जूं शयूं, ॿिलियूं कुता ॿिला हिते न अचनि, न त बिल्कुलु खाई वेंदा मुंहिंजे मासूम पखियुनि खे। सही ईअं ई मासूम दिलड़ियूं आहिनि, मासूम इंसान आहियूं असां। केरु चाहींदो यार तकलीफ़ में हुजूं, दर्द में हुजूं, झंग में हुजूं, दौड़े दुधड़ में हुजूं। केरु न चाहींदो, हर को चाहींदो असांजी भली सुकून वारी आज़ादु ज़िंदगी हुजे, मुंहिंजा ॿचिड़ा सुठे स्कूल में पढ़नि, सुठी तालीम हासिलु करनि, अल्लाह पाक जो नालो हुजे, बसि साईं इहो ई आहे। बाक़ी ख़ुदा साईं कुझु रहम कयो, कुझु रहम कयो। अॼु तव्हां इंसाननि ते रहम नथा कयो न, रब सुभाणे तव्हां ते रहम न कंदो। इहा शइ यादि रखिजो। हिते न त मथे तव्हांखे हिसाबु ॾियणो पवंदो हिन शइ जो। बराए महिरबानी कुझु रहम कयो। तमामु बहितरीनु साईं ज़फ़र भुट्टो साहिबु असां सां गॾु आहिनि ऐं तमामु हिकिड़ो सुठो मैसेज बि उन्हनि ॾिनो आहे। जेके हिन वक़्त ताईं हालात हलनि पिया पंहिंजे ख़ासि करे ज़िले घोटकी, कशमोर, शिकारपुर में, अॼु जा व्लॉग ख़ूबसूरत ठाहिण जो मक़सदु इहो हुयो त ज़फ़र भाई जेको सेटअप ठाहियो आहे कराची में, उनजो सॼो तव्हांखे डिटेल ॾेई वञा मां, ऐं उन सां गॾो गॾु हिकिड़ो मैसेज बि अची वेंदो। ज़फ़र भाई बि तव्हांखे मैसेज ॾिनो, माशाअल्लाह तव्हांखे वणी हूंदी उहा ॻाल्हि। सो हाणे मां तव्हां दोस्तनि खां इजाज़त वठंदुमि। जिते बि हुजो ख़ुशि हुजो, अलाह पाक तव्हां सभिनीनि खे सलामत रखे, जाते पैर ताते ख़ैर, हक़ मौजूदु, सदा मौजूदु। अस्सलाम वालेकुम, या अली मदद।